अस्सलाम वालेकुम ज़ाहिद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा जीअं त पाण मुस्लिम साइंटिस्ट कयूं पिया, हाणे मुस्लिम साइंटिस्ट में जेको पाण लास्ट कयो होसीं उहो हुयो पंहिंजो आई थिंक बुअली सीना। अॼु जेको आहे सो पाण कंदासीं उहो पाण शुरू कंदासीं अल बैरूनी तां। सही आहे, बुअली सीना जो पाण जेको आहे सो पढ़ियोसीं, उन कहिड़ा कहिड़ा किताब ॾिना हुया। अॼु पाण स्टार्ट कयूं था जेको आहे सो सॉरी हिन में थोरी तबियत ख़राबु आहे, हिन करे तुर मां ढिलो आहे, सो माइंड न कजो। हाणे मुस्लिम साइंटिस्ट में पाण जेको आहे सो अॼु पढ़ंदासीं अल बैरून। हाणे अल बैरूनी में जेकी मेन शइ आहे उहा इहा ई आहे त बाबा अल बैरूनी जो पूरो नालो छा आहे। त अल बैरूनी जो जेको फुल नालो आहे उहो आहे अबू केहान मुहम्मद अल बैरूनी। ठीकु आहे, उन खां पोइ ईंदो आहे त भाई किथे ॼायो हो, त हीउ ख्वारिज़म में ॼायो हुयो। कॾहिं ॼायो हुयो? 973 में, 973 में। हाणे डेथ कॾहिं थी हुई उहो अॻिते पढ़ूं था 1048 में। ठीकु आहे, हाणे हीउ जेको सो साइमल्टेनियसली मतिलबु हिकु ई जॻह ते जेको आहे सो हीउ फिज़िशियन बि हुयो, एस्ट्रोनॉमर बि हुयो, मैथमेटिशियन बि हुयो, फिज़िक्स बि हुयो, जोग्राफी बि हुयो एंड हिस्टोरियन बि हुयो। ठीकु आहे, त हीअ एतिरा प्रोफेशन एट द टाइम हिन में हुया। ठीकु आहे, उन खां अलावा हिन में जेकॾहिं मखसूस ॻाल्हि कजे, यानी वन पेपर जे हिसाब सां ॻाल्हि न हुई, हिन करे न लिखी। इन खां अलावा हिन में इहा ॻाल्हि कजे त बाबा हिन जी ॿी कहिड़ी ख़ामी हुई, त हीअ राइटर हुयो, बाय बॉर्न राइटर। तव्हां ॿुधायो न, जेको माना ॼमंदे राइटर हुजे, मतिलबु हर शइ उहो पंहिंजी लिखंदो हुजे। त इहो वॾो फेमस हिस्टोरियन बि आहे, त हीउ राइटर हुयो, हीउ हमेशह लिखंदो हुयो। उन खां अलावा हिन जेको आहे सो संस्कृत जेकी आहे सो जेकी सब कॉन्टिनेंट जी, ठीकु आहे, ज़बान हुई वॾी वॾी, उहा जेको आहे सो हिन सिखी। उहा इन करे सिखी त हीउ ऑब्ज़र्व करे सघे छा खे, त जेकी इंडियन नॉलेज आहे उनखे ऑब्ज़र्व करे, उन ते इन्वेस्टिगेट करे त उहा नॉलेज कहिड़ी आहे। ठीकु आहे, ही लर्न संस्कृत language in order to investigate इंडियन नॉलेज। उन टाइम इंडियन नॉलेज जेकी आहे सो मैथमेटिशियन में जेको आहे सो उहे इलाही फेमस हुया वर्ल्ड लेवल ते। ठीकु आहे, त हुन इहा नॉलेज जेको आहे संस्कृत सिखी, त उहो जेको आहे सो इंडियन जेकी नॉलेज आहे उनखे, जेकी लैंग्वेज सॉरी संस्कृत लैंग्वेज उन करे सिखी, त जेकी इंडियन नॉलेज आहे उनखे इन्वेस्टिगेट करे सघे, उनखे सम्झी सघे, उनखे ऑब्ज़र्व करे सघे। ठीकु आहे, उन खां अलावा जेको आहे सो हिन जेको आहे सो जेके ट्रिगोमेट्री में जेको आहे सो एडवांस जेके प्रॉब्लम हुया, ठीकु आहे न, उनखे हिन सॉल्व कयो, उहे हिन एक्सप्लेन कया। उन खां अलावा हिन डिस्कवर कयो त लाइट जेको आहे सो ट्रेवल करे थी फास्ट देन साउंड। फास्टर देन साउंड। हाणे एग्ज़ाम्पल तव्हां ईअं वठो त तव्हां ॾिसंदा आहियो जॾहिं बि बादल बरसंदा आहिनि, त उन में अक्सर ईअं थींदो आहे त जॾहिं गजगोड़ थींदी आहे त तव्हांखे पहिरियों लाइटिंग नज़र ईंदी आहे, उन खां पोइ आवाज़ु ईंदो आहे। ठीकु आहे,
त इन इहो मिसाल तव्हांखे सम्झण लाइ ॾिनो आहे त लाइट जेकी आहे सो उहा हमेशह ट्रेवल जेको आहे सो फास्ट कंदी आहे साउंड खां, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे सो हिन 18 जेके स्टोन्स हुया फिज़िक्स में, उन जी एक्यूरेशन डिटरमाइन कई हुई, उन हिसाब जे हिसाब सां उहो ईंदो न आहे। उन खां अलावा जेको हिन जेको आहे सो अंडरस्टैंडिंग ॾिनी लॉन्गिट्यूड ऐं लैटिट्यूड जी, ठीकु आहे। उन खां अलावा हिन जी जेकी डेथ थी उहा 1048 में थी वई। एडी में, ठीकु आहे। त 1048 में डेथ थी वई। उन खां अलावा 1973 में जेको आहे सो 973 में हिन जी पैदाइश थी, सही आहे। उन खां पोइ हिन जा उहे पुछंदा आहिनि वन पेपर त बाबा अल बैरूनी जा जेके फेमस बुक आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि। त फेमस बुक में हिन जो जेको नंबर 1 ते अचे थो उहो अचे थो तहक़ीक़ुल हिंद, जंहिंखे पाण तहक़ीक़ चवंदा आहियूं, फेमस बुक्स। तहक़ीक़ है, आई थिंक यू ईंदो तहक़ीक़ुल हिंद, जंहिंजे करे हिन संस्कृत सिखी त इहे हिंदुस्तान ते जेको आहे सो तहक़ीक़ करे सघे, ठीकु आहे। उन खां पोइ हिन जो हुयो कानून अल मसूदी, ठीकु आहे। उन खां अलावा जेको हिन जो हूअं त हिन जा किताब इलाही आहिनि, पर हिन फेमस बुक किताब जेको पुछंदो आहे अहरार अल बकिया बि पुछियो वेंदो आहे, असरार अल बाक़िया, ठीकु आहे। त हीअ टे जेको आहे हिन तव्हां यादि करे छॾियो, इहे मोर देन इनफ आहिनि, सही आहे। उन खां पोइ जेकॾहिं पाण ॾिसूं त जेको आहे सो सेकेंड ते जेको अचे थो हिन खां पोइ पाण डिस्कस कंदा उहो आहे इब्न अल हातिम, हैथम जेके पाण चवंदा आहियूं। ठीकु आहे, इब्न अल हैथम। हाणे इब्न अल हैथम जो पूरो नालो छा हुयो? अबू अली अल हसन अबू अली अल हसन इब्न अल हातिम। हैथम बि तव्हां पढ़ी सघो, ठीकु आहे। त हिन जो पूरो नालो इहो हुयो। हीउ किथे ॼायो हुई? बसरा में ॼायो हुयो। अच्छा, हिन खां अलावा जेको आहे सो हिन में जेको ॿियो MCQ ईंदो आहे त हिन खे वेस्ट में कहिड़े नाले सां सॾियो वेंदो, त हीउ इन वेस्ट, हिन जो जेको नालो हुयो वेस्ट में हुन छा चइबो? अल हज़ान। अल हज़ान, ठीकु आहे। त अल हज़ान जे नाले सां हिन खे वेस्ट में छॾियो वेंदो। हीउ किथे पैदा थियो हुयो? हीउ जेको आहे सो बसरा में जेको आहे सो पैदा थियो हुयो। रिकॉर्डिंग जे टाइम कॉल अची वञे सॼो कॉन्संट्रेशन इंसान जो टुटी पवंदो आहे, ठीकु आहे। बसरा में पैदा थियो हुयो। कॾहिं पैदा थियो हुयो? ही 1975 AD में, ठीकु आहे। त हीअ हिन जी मेन शइ। उन खां अलावा जेको आहे हीअ बि मैथमेटिशियन हुयो, फिजियोलॉजिस्ट हुयो। उन खां पोइ ऑप्टिकियन हुयो। ऑप्टिकियन मतिलबु जेके अखियुनि जा डॉक्टर हूंदा आहिनि, जेके अखियुनि विजन ते जेको कंदा आहिनि, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे त हिन जेको ऑप्टिकल वर्क हुयो उहो ट्रांसलेट कयो हुयो लैटिन में। लैटिन ज़बान आहे, लातीनी ज़बान जंहिंखे तव्हां सिंधी में चओ था। ठीकु आहे। उन ते जेको आहे सो पोइ तहक़ीक़ थी, जंहिंखां पोइ यूरोप जेको आहे सो ऑप्टिक्स मतिलबु नज़र ते आंख ते जेको आहे वॾी तहक़ीक़ कई। उन में जेको आहे पहिरीं हिन जी किताब हुई जेकी उन में ट्रांसलेट कयो हुयो, ठीकु आहे। उन खां अलावा हिन एक्सप्लेन कयो जेको रिफ्रैक्शन ऑफ लाइट रेज़ आहे थ्रो ट्रांसपेरेंट ऑब्जेक्ट उहो कीअं थो करे। उन खां अलावा हिन मैग्नीफाइज़िंग लेंसिस खे बि डिस्कवर कयो हुयो।
ठीकु आहे। हीअ यादि रखी छॾियो, मैग्नीफाइंग लेंसिस खे जेको आहे न डिस्कवर कयो हुयो। ठीकु आहे। उनखां पोइ जेको आहे हुन जी ॿी जेके ॾिसूं पाण शयूं त बाबा हीअ न जेको आहे सो अच्छा हा हिन जेको आहे सो हिन आइडेंटिफाई कयो ग्रेविटी एज़ अ फोर्स। हीअ पहिरियों इंसानु हुजे ऐं ग्रेविटी खे एज़ अ फोर्स आइडेंटिफाई कयो। उनखां पोइ न्यूटन जी जेकी थ्योरी आहे ग्रेविटी जी उहा उन जे मथां जेको आहे सो बिल्ड थियल आहे। ठीकु आहे। हीअ पहिरियों हुयो जंहिं आइडेंटिफाई कयो, न्यूटन अची करे हुनखे पोइ वधायो हुयो। ठीकु आहे। हे जेको आहे सो कैरियो मिस्र में जेको आहे सो हिन जी डेथ थी वई। वन 1039। ठीकु आहे। उनखां पोइ जेको आहे हिन जा जेके जेको आहे सो हा हिन जेकी ॿियो जेको आहे सो हिन जो हुयो त हिन सेमी लूनर जेको शेप आहे इमेज आहे सन जी उहा बि हिन डिस्कवर कई ड्यूरिंग इक्लिप्स। जॾहिं बि इक्लिप्स हुन ड्यूरिंग हिन डिस्कवर कई। ऐं जेको आहे सो बसि इहो ई आहे हिन जे अंदरि, ॿियो त वन पेपर हिसाब सां ईंदो न आहे। हिन में बसि 2-3 हिन MCQ ईंदा आहिनि। हिन जा फेमस जेके बुक्स आहिनि नंबर 1 ते तव्हां जेके ॾिसो त उहो आहे किताबुल मनाज़िर। ठीकु आहे। उन खां अलावा जेकॾहिं हिन ॾिसूं पाण मूंखे यादि नथा अचनि अरबिया फिल तबाक़तुल अतबिया ईअं बि हिन हिकिड़ो बुक आहे। ठीकु आहे। पर हिन बुक जेको आहे अक्सर जेको पुछियो वेंदो आहे उहो इहो ई आहे किताबुल मनाज़िर। ठीकु आहे। उनखां पोइ जेके हिन जो ॾिसो त मनाज़ुल हिकमा बि हिन बुक पुछियो वेंदो आहे। मनाज़ुल हिकमा। ठीकु आहे। हीअ 2 बुक तव्हां हिन यादि रखी छॾियो, इहे मोर देन इनफ आहिनि। ठीकु आहे। उनखां पोइ जेकॾहिं पाण ॾिसूं टे खे त चयूं हुनखां पोइ कहिड़ो ईंदो हा उनखां पोइ इब्न अल बातिर। उहो बहितर आहे पर पाण ॾे आम जेको आहे सो बातिर पढ़ियो वेंदो आहे, इन करे माण्हुनि जी ज़बान ते बातिरी आहे। ठीकु आहे। हीअ जेको आहे सो स्पेन में पैदा थियो हुयो। हीअ स्पेनिश मुस्लिम हुयो। जॾहिं मुस्लमान स्पेन ते कब्ज़ो कयो हुयो तॾहिं फतह कयो हुयो। ठीकु आहे। अब्दुल इब्न अल बातिर जेको आहे इहो पुछे वेंदो आहे इहो किथे पैदा थियो त इहो तव्हांखे यादि हुजे त इहो स्पेनिश में पैदा थियो 12वीं सदी में। ठीकु आहे। हिन जा जेके मशहूरु किताब आहिनि उनखां वधीक हिन में ॿियो को पुछियो न आहे त इन करे त टाइम ज़ाया एतिरो न कजे त बहितर आहे। ठीकु आहे। हिन मशहूरु किताब जेको आहे सो जामी आहे। सही आहे। जामी खां पोइ हिन मशहूरु किताब आहे मुग़ानी। ठीकु आहे। मुग़ानी खां पोइ जेकॾहिं हिन तव्हां ॾिसंदव त आहे किताबुल अल जामी फिल अदविया फ़ी मुफ़ादिया। उहो एतिरो न ईंदो पर हे 2 किताब हिन जा पुछिया वेंदा आहिनि। ठीकु आहे। इन खां पोइ जेकॾहिं पाण ॾिसूं क्विकली हिन खे थोरो वाइंड अप कयूं, 2 ॿिया पाण डिस्कस कयूं जेके लीस्ट आहिनि, जेके ईंदा आहिनि पर घटि ईंदा आहिनि। ठीकु आहे। इब्न रुशद पुछियो वेंदो आहे। ठीकु आहे। हाणे इब्न रुशद जो जेको फुल नालो आहे उहो छा आहे? इब्न रुशद जो जेको फुल नालो आहे उहो आहे अब्दुल वलीद मुहम्मद इब्न रुशद। ठीकु आहे। त हिन जो फुल नालो छा आहे? मोहम्मद इब्न अहमद इब्न रुशद। ठीकु आहे। इहो हिन जो जेको आहे सो फुल नालो आहे। हीअ बि जेको आहे सो स्पेनिश मुस्लिम आहे। ठीकु आहे। हीअ कॾहिं जो आयो हुयो? बॉर्न इन 1126 में।
ठीकु आहे। हिन खे जेको आहे सो हा हिन जे में ॿियो जेको ना ईंदो आहे MCQ उहो ई हूंदो आहे। त हिन खे स्पेन में हुन में सॉरी वेस्ट में कंहिं नाले सां मशहूरु आहे, त हीअ वेस्ट में एविरोस जे नाले सां मशहूरु आहे। ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे सो हिन जो बसि इहो ई आहे। हिन जेको आहे सो मैथमेटिक्स में, मेडिसन में, एस्ट्रोनॉमी में, लॉजिक में, इस्लामिक ज्यूरिस्प्रूडेंस में, फिलोसॉफी में हिन जो कंट्रीब्यूशन आहे। ठीकु आहे। हिन जेकॾहिं फेमस किताब ॾिसूं पाण, इब्न रुशद जा, त हिन में अचे थो किताबुल फ़ी करकिल अल फलक, इलाही कॉल्स अचनि दोस्तनि जी। अच्छा ठीकु आहे। उन खां पोइ अलावा हिन जो जेको बुक जेकॾहिं पाण ॾिसूं त उहा तफ़तुल तोहाफ़त आहे, किताबुल फ़सल मक़ाल आहे। इहे हिन आहिनि पर इहे एतिरा पुछंदा आहिनि। हिन करे तव्हां टाइम एतिरो न वञे त उहो बहितरु आहे, न तव्हां लाइ इलाही ॾुखियो थी वेंदो। ठीकु आहे। उन खां पोइ जेकॾहिं पाण डिस्कस कयूं त आहे अल मरवंदी, अलमारवदी या अलमारवदी जेको आहे सो हिनखे जीअं तव्हां पढ़ो, छो त असल में पाण खे शुरू में ईअं पढ़ायो आहे त पाण को शयूं ज़हन में हूंदियूं आहिनि। हिन जो नालो हुयो, फुल नालो जेको हुयो अली इब्न मुहम्मद इब्न हबीब अब्दुल हसन अलमारवदी मरवदी। हीअ बसरा में पैदा थियो हुयो। फुल नालो यादि करण जी ज़रूरत न आहे, कॾहिं न आहे पुछियो वियो। बसि तव्हांखे ख़बर हुजे त हिन फुल नालो आहे छा, जेको ज़हन में हुजे। ठीकु आहे। हीअ जेको आहे बसरा में पैदा थियो 1058 में AD में। ठीकु आहे। उन खां अलावा हिन जेको आहे जेको आहे सो पॉलिटिकल इकोनॉमिस्ट हुयो। ठीकु आहे। हे ज्यूरे कॉन्सूल बि हुयो। उन खां अलावा हिन जी रिलीजन में, एथिक्स में, लिटरेचर में, पॉलिटिक्स में हिन जा मेजर कम आहिनि। ठीकु आहे। डाइड इन 1123। ठीकु आहे। हिन जा किताब एतिरा न आहिनि, पुछिया वेंदा, पर वरी बि जेकॾहिं तव्हांखे हिन जा किताब लिखणा आहिनि त हिन जो अल बयान वत तबिया आहे, अल हावी आहे हिन जो जेको आहे सो फेमस बुक। अल हावी ही यादि रखी छॾियो, ही फेमस बुक हिन जो पुछियो वेंदो आहे। ठीकु आहे। त उहा जेको आहे सो इब्न रुशद जेको आहे सो फेमस बुक कहिड़ो अल हावी आहे। ठीकु आहे। अल किना आहे उन खां अलावा अल किना। ठीकु आहे। हीअ ॿ तव्हां नाला यादि रखी छॾियो। हिन ॿिनि खां वधीक हिन जा पुछे ई न आहिनि। हीअ बि लीस्ट कमु आहे, पर कॾहिं बि अची सघे त हिन लाइ तव्हांखे कराए छॾियनि। इनशाला सुभाणे ॿिए टॉपिक सां मिलंदो। अल्लाह हाफ़िज़।